नज़ीर वाही पांदी भरपासे में पीअण जे पाणीअ जो बहरान संगीन थी वियो आहे। मुख़्तलिफ़ ॻोठनि में लॻायल वाटर प्लांट बि बंदि पयल आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे वाही पांदीअ मां आसिफ जमाली। सही तक़रीबन खे थिया आहिनि तक़रीबन 5 साल थी विया आहिनि। हे बंदि आहे। तव्हां पाण ॾिसो त हाली त असां उन मरूं था 2-3 किलोमीटर असांजो पंधु आहे। उतां पाणी भरण अचूं था, पाणी आहे कोन। जर हेठि लही विया आहिनि, खारो पाणी खूहनि में पाणी कोन्हे। हीअ असांजो हाली थी तव्हां साम्हूं ट्रांसफार्मर ॾिसो, ट्रांसफार्मर वाटर लही विया आहिनि। पाणी जीअं भरूं था, इहो मशीन आहे न जेके सप्लाई वाटर वहनि था, ट्यूबवेल, इन में ॿाड़ो पाणी पीऊं था। खारो पाणी पाणी आहे कोन। असांजो माल बुख ते मरनि था। असां पाण सूरनि में आहियूं, पाणी आहे कोन। असांजो मतिलबु इहो आहे त असांखे पाणी खपे। असांखे वाटर सप्लाई जीअं मिलियो आहे बंदि लॻो पियो आहे। वॾो टाइम थी वियो त 5 साल थी विया गुज़री विया अथसि। असां चयो त पाणी असांखे मिठो खपे, जर असांखे सफ़ा ॿाड़ा लॻा पिया। हिन खे 5 साल थी विया आहिनि, केरु अचे ई कोन थो। मालिकी कान्हे, ट्रांसफर लॻल हो, वरी पटे विया आहिनि। उन जे करे माण्हू ॿाड़ो पाणी पीअनि पिया था। असां चऊं हे असांखे आबाद थिए। साईं जॾहिं खां ठहियो आहे असां पाणी जो हिकिड़ो गिलास बि न पीतो। इहो तबाह थियो पियो आहे, बोर बि तबाह थियो पियो आहे। बसि इहो जीअं ईअं ई ठहियलु आहे। असांजा हिते नलका बलका आहिनि, किथे कोड़ो पाणी ज़हर आहे, किथे ईअं पाणी जी ॾाढी तकलीफ़ आहे। साईं हिन खे 5 साल थी विया आहिनि तक़रीबन। ऐं इहो बोर बि तव्हां ॾिसो था, इहो तबाह लॻो पियो आहे सॼो। पाणी जो असां गिलास ई न पीतो आहे। न को ऑफिसर आयो आहे, न छा। बसि साईं इहो महिरबानी कयो, तव्हां मथे आवाज़ु उठायो, ॻाल्हि कयो मथे, किथे त मथां रब साईं सणाई करे पाणी दाणी मिली वञे, असांजी ग़रीबनि जी भलाई थी वञे। असांखे पाणी जी ॾुखियाई, हींअर त वरी गर्मी बि अचे थी, पाणी जी तमामु ॾाढी ॾुखियाई आहे। असांजो खूह खां पाणी भरणु वधीक वॾी तकलीफ़ आहे असांखे पाणी जी। सहूलियत कोन्हे, का शइ कोन्हे। असां टेपा पाणी जा बि कोन्हे असांखे मिलिया, नलका बि हो बोर थिया कौड़ा थी पिया, का शइ कोन्हे। बसि तकलीफ़ वॾी असांखे। पाणी असां कोन पियायो अथनि, त कंहिं अफ़सर मोह कोन कयो। अचनि था, अचे मोह यूं हलिया था वञनि। वरी सुभाणे ॾींदासीं पाणी, ॿिए ॾींहुं ॾींदासीं पाणी कोन थो मिले। हिनखे 5 साल खनि थी विया हूंदा साईं, हिकु ॾींहुं बि कोन हलियो आहे। इहा स्कीम असांजी चालू थिए त पाणी पीऊं, सुख ॾिसूं। जी साईं, पीर गाजी आहे। जीअं बि लॻो असां भित पिया था ॾिसूं, कॾहिं बि स्टार्ट न थियो आहे। असां वाहनि जा पाणी था पीऊं, नलकनि जा, हिते कॾहिं बि स्टार्ट न थियो आहे। केर बि हिते कोन आयो आहे ॾिसण वारो कुझु आहे, जेको बंदि लॻो पियो आहे। असां चऊं था स्टार्ट थिए, हले। पाणी जे करे तकलीफ़ आहे वॾी असां ॻोठाणनि खे। हले स्टार्ट थिए, असां पाणी पीऊं, असांखे तकलीफ़ आहे ॾाढी। घणो टाइम थियो हिनखे बंदि पियो आहे? 3-4 साल जीअं लॻो आहे त कॾहिं हिकिड़ो ॾींहुं बि न हलियो आहे। पोइ तव्हां किथां पाणी भरियो? साईं असां न बोरनि ते भरींदा आहियूं, परे पवंदा 3 किलोमीटर। बिजली आहे त माण्हू उते वञे थो, न त पोइ वरी तकलीफ़ आहे। असांजो मुतालबो सही हुआ त हुकूमत खे सॼी अपील आहे त असांखे पाणी जी वधि खां वधि सहूलियत करे ॾिए। पाणी ट्यूबवेल खां भरियूं था। सरकार जी तरफ़ां तव्हांखे वाटर सप्लाई स्कीम मिली? सरकार जे तरफ़ां का शइ कोन्हे, नलको न वाटर सप्लाई, का शइ न मिली। असांजे ॻोठ खे तमामु तकलीफ़ आहे, ज़बरदस्त। पाणी जे लाइ परेशान थी था, ॾाढा मजबूर। ऐं असां छुड़ो पाणी पीऊं था, उन लाइ तमामु बीमारियूं वधी वञनि। असांखे पाणी जी तमामु तकलीफ़ आहे, वधि में वधि। हिकिड़ो बोर आहे, उहो 2 कलाक अचे थी, सो बि उनजो पाणी खारो आहे। तमामु परेशान, उहो पाणी जी असांखे वॾी तकलीफ़।